अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहु। मोहब्बत छा है ऐं वैलेंटाइन डे जी हैसियत छा है। मोहब्बत हिकिड़ो पाकीज़ा लफ़्ज़ आहे। मोहब्बत लज़त ऐं सुकून ऐं राहत सां भरियल हिकिड़ो लफ़्ज़ आहे। जेकॾहिं मोहब्बत रब्बुल आलमीन सां थिए त अक़ीदो बणिजी वेंदी आहे, तौहीद बणिजी वेंदी आहे, इंसानी ज़िंदगी जो तमामु वॾो सरमायो बणिजी वेंदी आहे, जंहिंजी तर्जुमानी रब्बुल आलमीन इन लफ़्ज़नि सां फ़रमाई वल्लज़ीन आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। त अहले ईमान जी मोहब्बत अल्लाह रब्बुल आलमीन सां सभ खां वधीक हूंदी आहे। जेकॾहिं इहो सुवालु थिए इंसान जी दिलि ते मोहब्बत जो पहिरियों हक़ु कंहिंजो आहे त जवाबु थींदो मोहब्बत जो पहिरियों हक़ु अल्लाह रब्बुल आलमीन जो आहे। अल्लाह जे हक़ खां पोइ मोहब्बत जो हक़ु कंहिंजो आहे त इन जो जवाबु थींदो ॿियो मोहब्बत जो हक़ु मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे। जेकॾहिं मोहब्बत वालिदैन सां थिए त हक़ु बणिजी वेंदी आहे, एहतराम बणिजी वेंदी आहे, फ़र्ज़ियत बणिजी वेंदी आहे। त अचो मोहब्बत करणु सिखूं, जेका मोहब्बत पाकीज़ा हुजे, जे मोहब्बत में गुनाह सां नफ़रत हुजे, जे मोहब्बत में बद अख़लाक़ी सां नफ़रत हुजे, जे मोहब्बत में इंसान अदब ऐं अख़लाक़ जे दायरनि खां कॾहिं ॿाहिरि न निकिरे, जे मोहब्बत में इंसान हया जी हुदूद खे कॾहिं बि किरास न करे। जेकॾहिं मोहब्बत पंहिंजी पाकीज़गी खां निकिरी वञे, मोहब्बत जेकॾहिं हिर्स हवस जो शिकार बणिजी वञे, मोहब्बत जेकॾहिं गुनाह जी मंज़िल ते हली पवे त पोइ मोहब्बत न रहंदी आहे, बल्कि शहवत बणिजी वेंदी आहे। ऐं जॾहिं मोहब्बत शहवत बणिजी वेंदी आहे त इंसानी ज़िंदगी लाइ ज़हर क़ातिल बणिजी वेंदी आहे। कई इंसान ख़ुदकुशी ते मजबूर थी वेंदा आहिनि। इहा मोहब्बत पोइ पुट खे पीउ जो दुश्मन बणाए छॾींदी आहे ऐं इहा शहवत वारी मोहब्बत न्याणी खे पंहिंजी वालिदा जो दुश्मन बणाए छॾींदी आहे। ऐं जॾहिं इंसान इन गुनाह जे मरहले में पहुचे थो त पोइ कॾहिं इन मोहब्बत खे वैलेंटाइन डे जो नालो बि ॾिनो वेंदो आहे। वैलेंटाइन हिकु ईसाई हुयो जंहिंजी हिकु औरत सां मोहब्बत थी वई ऐं उन खां बाद उनखे फाही ॾिनी वई, उनखे क़त्लु कयो वियो। लिहाज़ा इहो ईसाईअ जो ॾींहुं आहे, गुनाह जो ॾींहुं आहे, फहाशी जो ॾींहुं आहे, जुर्म जो ॾींहुं आहे ऐं ऐलानिया तौरु बेहयाई जो ॾींहुं आहे। यकीनन इन जी इब्तिदा हिकिड़े ईसाई खां थिए थी। इन जी हुरमत लाइ इहो ई काफ़ी आहे त मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिनहुम। जेको शख़्स कंहिं ॿी क़ौम सां मुशाबिहत कंदो उहो उन्हनि मज़ा ई हूंदो। जॾहिं इहा मोहब्बत थींदी आहे त पोइ इनमें बेपर्दगी बि अचे थी, गुनाह बि अचनि था, जंहिंजो इख़्तिताम फ़हाशी ते वञी थिए थो। ऐं इन खे अॼु जे दौर में वैलेंटाइन जे नाले सां यादि कयो वेंदो आहे त यकीन इस्लाम जो हिकिड़ो कल्चर आहे, इस्लाम जी हिकिड़ी तहज़ीब आहे, सहाबा जी तहज़ीब, अहले बैत जी तहज़ीब, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तहज़ीब में वैलेंटाइन डे जो कंहिं क़िस्म जो को बि तसवुरु कोन्हे। ऐं जॾहिं वैलेंटाइन जो नालो वरितो वञे थो त ॿ जोड़ा, हिकु मर्द हिकु औरत, हिकिड़ो छोकिरो हिकिड़ी छोकिरी पाण में मिलनि था, उन्हनि जी दोस्ती उसवार चढ़े थी ऐं रब्बुल आलमीन इन खे ईअं चई हराम करे छॾियो त वला मुत्तख़िज़ात अख़दान, कॾहिं बि निकाह खुफ़िया दोस्ती सां मुमकिन कोन थो थी सघे। लिहाज़ा इन वीडियो जे ज़रिए मां पंहिंजे नौजवान भाउ खे मैसेज ॾियणु चाहियां थो त असांजे साम्हूं हसन हुसैन रज़ी अल्लाह अनुमा जहिड़े शहज़ादनि जी सीरत साम्हूं आहे, असां उन खे इख़्तियार कयूं। जॾहिं त वैलेंटाइन ईसाइयुनि जो किरदारु आहे, असां उन खां बची वञूं। असांजी हर भेण जे साम्हूं अम्मा आयशा रज़ी अल्लाह अन्हा जो किरदारु आहे, अम्मा फ़ातिमा रज़ी अल्लाह अन्हा जो किरदारु आहे। उन खे असांजी हर भेण इख़्तियार करे ईसाईअ जे कल्चर खां हमेशह जे लाइ बची वञे। लिहाज़ा जेके बि असांजा भाइर, जेके बि असांजूं भेनरूं इहो ॾींहुं मल्हाइणु चाहिनि थियूं, उन्हनि खे आउं मैसेज ॾींदुसि त पंहिंजी मोहब्बत खे पाकीज़ा ठाहियो, उनखे अल्लाह जे लाइ, उनखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ वक़्फ़ु करे छॾियो त जी मोहब्बत कॾहिं बि गुनाहनि जो बाइस न थिए। अल्लाह सभिनी खे इन बुरे ॾींहं खां, गुनाह जे ॾींहं खां, हर क़िस्म जे गुनाह खां बचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।